सिंधु दरिया जे टिनी बैराज आहिनि, गुड्डू, सखर बैराज ऐं कोटड़ी बैराज में जेके वहुकरा आहिनि उन्हनि में वाध जारी आहे ऐं अॼु जेका वाध थी आहे उन मूजिबि गुड्डू बैराज ते जेको पाणीअ जी सूरत हाल आहे, मथां वहुकरो 1,38,142 क्यूसिक ऐं हेठियों वहुकरो हेठां वहुकरो जेको आहे उहो 1,09,205 क्यूसिक थी वियो आहे। अहिड़ी तरह गुड्डू बैराज ते पाणी खणत जेका आहे उहा 28,937 क्यूसिक थी वई आहे। सखर बैराज वटि जेको मथां वहुकरो आहे उहो 74,070 क्यूसिक ऐं हेठां वहुकरो 35,190 क्यूसिक थी वियो आहे ऐं सखर बैराज ते पाणी खणत जेका आहे उहा 38,880 क्यूसिक आहे। अहिड़ी तरह जेको कोटड़ी बैराज आहे, आख़िरी बैराज, उहो उनजो मथां वहुकरो 11,425 क्यूसिक थी वियो आहे ऐं जेको उनजे डाउन स्ट्रीम आहे कोटड़ी जी, उन में जेको पाणीअ जी सूरत हाल आहे उहा अञा ताईं ज़ीरो आहे ऐं हेठि पाणी न पियो छॾियो वञे ऐं जेका खणत आहे कोटड़ी बैराज ते उहा 11,345 क्यूसिक आहे। ऐं ज़रिया ॿुधाइनि था आपाशी खाते जा त जेका पाणीअ में वाध जो जेको सिलसिलो आहे इहो ईंदड़ ॾींहंनि में बि जारी रही सघे थो।